अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। उबाड़े मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे अब्दुल गफ़ार पंवर जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त उबाड़ो लॻ रोनतीअ में कोश बिरादरीअ जे माई शोभा कोश पंहिंजे मुड़ुस अब्दुल मजीद सां गॾु एहतजाज कंदे चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां 10 साल पहिरियां प्यार जो परणो कयो हो। हिन वक़्तु मूंखे 5 ॿार बि आहिनि, पर मुंहिंजा मामा ग़ुलाम क़ादिर कोश, बेलो कोश ऐं महबूब कोश, भूरो कोश वारा मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस अब्दुल मजीद कोश ऐं ॾेर गुल हसन कोश खे क़तल करणु चाहिनि था। असांजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। केतिरा ई भेरा उन्हनि असां मथां हमला कया आहिनि, पर असां ग़रीब मिसकिन आहियूं। असांजो को दाद फ़रियाद ॿुधण वारो कोन्हे। असां रोनती थाणे ते फ़रियाद करणु वियासीं त SHO रोनती बि असांजे दादरसी न कई, पर उन्हनि सां ॿिट बणियल आहे जेकी असांखे मारणु चाहिनि था। असांजी SSP घोटकी, DIG सखर, IG सिंध, वज़ीर आला सिंध खां अपील आहे त असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वञे, न त असीं SSP घोटकी जे ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। 7 साल मां ॿाहिरि रहियो आहियां, हाणे घर मोटी आयो आहियां। फ़ैसिलो थी वियो आहे, 22 लाख रुपया मां जरगो बि वठी वियो आहे। हिनजो पीउ वरी हिन जा मामा जेके आहिनि ज़ोर सां विढ़ाइण मारणु चाहींदा आहिनि। असां ॿी जात रात जो सुम्हंदा आहियूं, घर बि कोन सुम्हंदा। ऐं इहा ॻाल्हि हाणे केस दाख़िल थियो वञे हिननि जे मथां, असांखे जेको आहे तासुब मिलियो वञे। नाला ग़ुलाम क़ादिर, हिकु महबूब, बेलो, भूरो, इसाक़, इन माण्हुनि मां ख़तरो आहे वॾो। असांजो इहो आहे त इंसाफ़ असांखे मिलियो वञे। जॾहिं पैसा बि वठी आहे, कोरनि जी तरफ़ां हर शइ थी वई आहे, त बाक़ी असांखे मारण जे लाइ छो लॻाइनि काॾे जी आहिनि। असांखे IG सिंध ऐं वज़ीर आज़म सिंध ऐं SP सिंध इन्हनि खे मुतालबो आहे त असांखे इंसाफ़ मिलियो वञे। हाई कोर्ट खे अपील आहे असांखे इंसाफ़ मिलियो वञे। मसलो इहो 2010 में शादी कई आहे। मुड़ुस मां 5 ॿार मूंखे ॾेई अची, मां दर पदर थी वधी। मूंखे जेका चई हिते न अचणु ॾींदा। मूंखे महबूब, बेलो, भूराल, ग़ुलाम क़ादिर जो पुटु इसाक़, मंडड़ो, इन खे विरदा इहो वेंदो आहे पंहिंजे भाइटनि खे मिलणु, ॿारनि खे नियाणियूं अथसि उहे, उन खे मिलणु वेंदो, उन्हनि सां विरदो आहे। गौरी सां कुआरियूं मारियूं अथनि। मुंहिंजी धीउ जो कोको बिलाई पियो आहे, ज़िंदगी बिलाई पियो अथसि, लथ बिलाई किरी पई अथनि। धक मारिया अथनि मुंहिंजी धीउ खे, मुंहिंजे पुट खे विझिया आहिनि, कुआरियूं सिधियूं मारियूं अथनि। मां त पंहिंजे माइटनि ॾे वियो हुउमि, पंहिंजो छोकिरी वठणु आयूं त धग सां थका रुका वेठा कुआरियूं खणी त मूंखे मारी अथनि। मुंहिंजे छोकिरे खे मारियो, मूंखे सम्झनि 2 टिनि छॾायो आहे, ॿिया पाड़िया वेठा उहे छॾायो आहे। उहा कपिड़ा रही विया जा पुलिस ते विया, पुलिस बि मां इन मदद कई आहे। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।